उन वक्त ते यकीनन सिंध एक्शन कमेटी वेठी, सिंध यूनाइटेड पार्टी वेठी, इन ते कंसर्न शो कयो। पहिरीं साईं जलाल महमूद शाह उन मुराद कबूल ऐं ॿियनि सां उन्हनि सां अफ़सोस करणु आयो। उन खां पोइ एक्शन कमेटी पुरम एहतिजाज रखियो जेको 6 तारीख़ ते थियो, 6 जून ते, जंहिंमें पुरम नमूने सां एहतिजाज ख़तमु थियण वारो त सरकारी छाड़ता अंदरां बाहि ॾियारे ऐं भॼ डाह करे असांजे पुरम अवामी समुंड जेको उन वक़्त ते सिंध जे माण्हुनि जो गॾु थियो उनखे शैलनि जे ज़रिए मुंतशिर कयो, असांजो जलसो फिटायो ऐं एहतिजाज जो बुनियादी जेको हक़ आहे आइन में उहो बि असां खां भुरियो वियो। यकीनन ऐं हिन वक़्त ते सवें असांजा कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं सॼी सिंध जे क़ौमी कारकुननि खे हर ज़िले तहलके सतह ते, यूनियन सतह ते असांजे घरनि ते पुलिसूं बीठियूं आहिनि, माण्हू वक़्तु वक़्तु खणंदा रहनि था। इन ज़ालमाना ऐं सिंध दुश्मन सिंध हुकूमत जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे रवैये खे मोड़ ॾियण लाइ असांजी घणतरफ़ी जिदोजहद हले पई, जेका कोर्टुनि में हलंदी, रस्तनि ते हलंदी, अवामी एहतिजाजनि में हलंदी ऐं जेलनि मां हलंदी। उन करे आउं सभिनी क़ौमी कारकुननि खे बि चवंदुसि त पंहिंजे मक़सद तां न हटो। एहतिजाज ऐं जेल ॿिया इहे सभु असांजा इन जे पंहिंजी जिदोजहद जो हिसो आहे। उन करे पुरम जिदोजहद जारी रहंदी। असांखे हींअर मूंखे ख़बर न आहे त पुलिस जे हवाले कंदा या जेल जे हवाले कंदा, पर जेको बि कनि उन ते अफ़सोस भले कनि मुंहिंजे ते, जिदोजहद सिंध जूं ज़मीनूं बनाइण जी थिए। मुंहिंजी आज़ादी एतिरी अहम न आहे जेतिरी सिंध जी बका ऐं सिंध जी धरतीअ जी सालमियत वधीक बहितर आहे। उन करे मुंहिंजी आज़ादीअ लाइ ज़रूरत कान्हे, पर असां चऊं सिंध एक्शन कमेटी जेको तारीख़ी कमु खयों आहे, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मकरू चहिरो जेको हिन वाक़े खां पोइ तमामु नुमाया नमूने सां उहो ज़ाहिर थियो आहे, उहो बदमा दाग़ खे सिंध जी सियासत मां तड़े कढो, तॾहिं सिंध जी निजात थींदी। न त हिननि 14 सालनि में सिंध जा वसीला विका अथनि, सिंध जा पेट विका अथनि, सिंध जी मादनी वसीलनि खे लुटियो अथनि, करप्शन जो अंबार कया अथनि ऐं हिन वक़्त ते सिंध जूं ज़मीनूं ख़ुसूसन ठटो, जामशोरो ऐं मलीर जूं लखा एकड़ ते ज़रदारी एंड कंपनी, ज़रदारी, मुराद शाह ऐं पंहिंजो निसार खोड़ो ऐं जेको वज़ीर आहे जी न नासिर शाह, सईद गनी ए पैसा ॾेई पंहिंजा माण्हुनि खे ऐं हिते जेको भंजडाह कराई आहे, इहे जेके हिननि जेको लुटियो फुरियो आहे, हिते पंहिंजो कारोबार शुरू कयो अथनि। सिंध हुकूमत जो कमु आहे त असांजे ज़मीनुनि जी तहफ़ुज़ करे, असांजे माण्हुनि जो तहफ़ुज़ करे। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हुकूमत जो ज़रूरु हक़ु आहे, पर उन्हनि खे इहो हक़ु न आहे त असांजे माण्हुनि जो जी जेका ज़मीन आहे उनजो हक़ु, उनजी ज़मीन खे तहफ़ुज़ ॾियण जे बजाए उनजो विकिरो कनि, उन ते कारोबार कनि। इन कारोबार खे असीं मज़म्मत करियूं था, इन जे ख़िलाफ़ु जहाद कंदा रहंदासीं इंशाअल्लाह। असांजो यकीनन असांजी ॿाहिरीं टीम पंहिंजो रस्तनि ते हिननि जो घिराव कंदी ऐं असां अंदरां वेही उनजी मुखालफ़त कंदासीं ऐं कोर्टुनि खे मोड़ींदासीं ऐं अॻिते पंहिंजी जिदोजहद क़ाइमु रखंदासीं।